अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ॿुधायां त को बि अहिड़ो कमु जेका माज़ी में जारी हुजे ऐं उन में वक़्त जो ज़िक्र करे छॾूं त उहो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ठही वेंदो। इन टेंस में भी वक़्त जो जेका ज़िक्र थिए पियो उनखे ॿुधाइण लाइ सिंस ऐं फॉर जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। पोइ अचूं था अॼु जे टॉपिक ते ऐं मां तव्हांखे ॿुधायां त फॉर्मूलो छा आहे। सब्जेक्ट प्लस हैड बीन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस या फॉर। हाणे मां तव्हांखे इहो ई मिसाल सां सम्झायां थो। हिते लिखियल आहे हू सुबुह खां पढ़े थी, ठीकु आहे। शी हैड बीन स्टडिंग सिंस मॉर्निंग। हाणे फॉर्मूले से तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त शी आहे सब्जेक्ट, हैड बीन छा आहे पंहिंजो हेल्पिंग वर्ब, स्टडिंग छा थियो वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING, सिंस मॉर्निंग छा थी वियो पंहिंजो सिंस जेका इस्तेमालु थिए पियो उहो थी वियो, ठीकु आहे। हिन सां गॾु हाणे ॿी मिसाल ॾियां थो त हू 2019 सां असांजी मदद कनि पिया। दे हैड बीन हेल्पिंग अस सिंस 2019। आई होप तव्हांखे सिंस ऐं फॉर त यादि ई हूंदो। हिते लिखियल आहे हू 2 कलाकनि सां खाधो पचाए पई। शी हैड बीन कुकिंग फॉर 2 hours। सही। पोइ लिखियल आहे असां 3 कलाकनि सां खेॾूं पिया। We had been playing for 3 hours। सही। हाणे इहो त तव्हांखे क्लियर हूंदो। हिन जा नेगेटिव छा हूंदा आहिनि तव्हांखे ॿुधाए छॾां त हुन में फॉर्मूलो हूंदो सब्जेक्ट प्लस हैड प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस या फॉर। हाणे हिते अगरि मां तव्हांखे मिसाल ॿुधायां थो हू 2 कलाकनि सां मूवी कोन पई ॾिसे, हिन जो थींदो शी हैड नॉट बीन वॉचिंग मूवी फॉर 2 hours। हाणे मां तव्हांखे हिन जो इंटरोगेटिव ठाहे ॾियां त हुनजो फॉर्मूलो थींदो हैड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस या फॉर। हाणे हिते छा थींदो त छा हू 2 कलाकनि सां मूवी ॾिसे पई। हैड शी बीन वॉचिंग मूवी फॉर 2 hours। हाणे नेगेटिव प्लस इंटरोगेटिव ॿुधायां त हुनजो फॉर्मूलो थींदो हैड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस या फॉर। हाणे हिते छा थींदो छा हू 2 कलाकनि सां मूवी कोन पई ॾिसे। हैड शी नॉट बीन वॉचिंग मूवी फॉर 2 hours। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। सिंस ऐं फॉर जो बि लेक्चर क्लियर हूंदो, हर शइ क्लियर हूंदी ऐं पंहिंजो जेका फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस हूंदा आहिनि उहो इस्तेमालु न थींदा आहिनि, त इन करे हुनजो लेक्चर कोन हूंदो। अॼु खां पंहिंजा टेंसिस कंप्लीट आहिनि ऐं जेका बि तव्हांजो क्वेश्चन हुजे, को कंफ्यूजन हुजे टेंसिस रिलेटेड या को बि लेक्चर रिलेटेड त तव्हां उहो कमेंट में पुछिजो ज़रूरु। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।